दोस्तों अस्सलाम वालेकुम। हर साल जियां इन साल भी जहिड़ो कि मौसम जी तब्दीली सां गॾु सियारे जी मौसम जी शुरूआत थी चुकी आहे। ग़रीब दोस्त सखर जो अॻवान भाउ इमरान अली खोसो ऐं उन जी टीम गरम कपिड़ा, सीटर, कंबल, सवड़ियूं, जोराबा जहिड़ो कि जैकेटियूं सां गॾु ॿियो गरम जेके बि कपिड़ा आहिनि घर में इस्तेमालु थींदड़ ग़रीब, अबोज, बेबाज, मिसकिन माण्हुनि वटि पहुचाइण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। कंहिं बि भाउ खे पंहिंजे हथनि सां ख़ैरु, सदको, ज़कात कढणी आहे त असांजे ग़रीब दोस्त जे प्लेटफॉर्म तव्हां पंहिंजे हथनि सां पंहिंजो सदको ख़ैरात ॾेई सघो था। अगरि जंहिंजी कंहिंजी मदद करणु चाहियो था त असांजा दोस्त ग़रीब दोस्त सखर जी टीम मुकमल तयारु आहे। इंशा अल्लाह जल्दी गरम कपिड़नि जो आगाज़ कयो वेंदो। उन में सरहदीअ वारनि खे, दोस्तनि खे ऐं अलाह जे ॾिनल वारनि खे रिक्वेस्ट था कयूं त ग़रीब दोस्त सखर जो हथु मज़बूत कयो ऐं ग़रीबी मिसकिननि माण्हुनि ते गरम कपिड़ा सां गॾु ॿियो खाधो पीते जो सामान पहुचाइण जो कमु शुरू करे छॾियो आहे। असांजी अपील आहे उन दोस्तनि खे जेके ग्रुप में ग़रीब दोस्त सखर जे ग्रुप में एड आहिनि, उन जे तावन सां हर साल जीअं हिन साल बि असां पंहिंजो कमु शुरू कयो आहे गरम कपिड़नि जो, ऐं उन सां ॿाई बेल हिक ॿिए जा थींदासीं त सखर खां वठी असांजी सखर डिवीज़न में जेके मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि, तालुका आहिनि, यूसियूं आहिनि, टाउननि में हर साल जीअं हिन साल बि असां पंहिंजो गरम कपिड़ा गॾु करणु शुरू थी विया आहियूं ऐं हिक ॿिए जा ॿाई बेली थियूं जे ग़रीब मिसकिन इन सर्दीअ खां बची सघनि। अस्सलामु अलैकुम।